त सभिनी खे ख़बर आहे त DC हिकु दफ़ो आयो हुयो। DC साहब अल्लाह साईं हुनखे ख़ुशि रखे आयो, वॾा वॾा वाइदा करे वियो हलियो त वरी हिन महिल ताईं वापसि कोन आयो आहे। इन ॻाल्हि खे बि तक़रीबन हफ़्तो थी वियो आहे। असां इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं हिन आलमगीर वेलफेयर ट्रस्ट जा, जेके तक़रीबन 10 खां 15 ॾींहं थी विया आहिनि, जेको रोज़ानो जी बुनियाद ते 4 खां 500 खां अॼु त ॻाल्हि कई अथई भाउ त मां 700 माण्हुनि जी मानी खणी आयो आहे। पर 700 माण्हुनि जी मानी 5000 खां 6000 माण्हुनि तो ई नथी पूरी थी सघे। हिन अदे बि जीअं रिक्वेस्ट कई सभिनी खे, सभिनी फलाही इदारनि खे, असांजी बि इहा ई रिक्वेस्ट आहे त तव्हां अचो अची हिते जेके ही 765 ख़ानदान वेठा आहिनि थिया, 765 फैमिलियूं वेठियूं आहिनि थियूं, अची इन्हनि जी ज़रूरियात खे ॾिसो। हिते कहिड़ी कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। मेन मसइलो आहे इन्हनि जे राशन जो, खाइण जो, पीअण जो ऐं पाणी जो, ऐं उन खां अलावा मसइलो आहे मेडिसन जो। जेके बीमारियुनि हिकिड़े इन मतिलबु पाणी न हुजण जे करे उहे तड़ कोन था करनि त तड़ जे करे जेके बीमारियूं पैदा थियूं आहिनि, वॾे में वॾी बीमारी हिकिड़े पैदा थी आहे स्किन जी। स्किन खां पोइ खाद खुराक पूरी न मिलण जे करे 24 घंटनि में जेकॾहिं हिकु दफ़ो मानी खाईंदा त उन्हनि में कमज़ोरी पैदा थी वई आहे। कमज़ोरी सां गॾु डायरिया, मलेरिया। खुदा रा अचो हिननि ग़रीबनि मिस्किननि जी मदद कयो। इस खैमा बस्ती के अंदर सैलाब मुतासिरीन हैं। आलमगीर वेलफेयर ट्रस्ट की तरफ से और सैयद फाउंडेशन की तरफ से इनमें खाना और पानी तकसीम किया जाता है रोज़ाना की बुनियाद पे। बहुत अहम बात है वो ये है कि ये लोग जो हैं सैलाब मुतासिरीन बहुत ज़्यादा ज़रूरतमंद हैं। अपना सब कुछ इनका बर्बाद हो गया इस सैलाब की सूरत में, और समझ लें कि पानी सब कुछ इनका बहा के ले गया, यानी बिल्कुल ये फारिग हैं, बिल्कुल खाली हाथ हैं। तो मैं उन तमाम जितने भी फलाही इदारे हैं उनसे अपील करता हूँ बिरादराना तौर पे, एक मुसलमान होने के नाते, कि प्लीज़ आप लोग आगे आएँ, आगे बढ़ें और बढ़ चढ़ कर इसमें हिस्सा लें और इनकी जो ज़रूरियात हैं उनको पूरा करने की कोशिश करें। मैं समझता हूँ कि अगर 5 से 6 फलाही इदारे यहाँ पे आ जाते हैं और वो इक़दाम उठाते हैं सिर्फ़ खाना इनमें बांटने का, तो ये 5 से 6 हज़ार की तादाद के अंदर अफराद हैं। और मैं समझता हूँ कि कराची के अंदर जब भी ऐसी कोई आफ़ात आती हैं और अतियात वगैरह देने का जब काम शुरू होता है तो वो इतना हो जाता है कि उसको रोकना पड़ता है।